जी नाज़रीन, आया अब्दुल वकाल अखवामी ॾिसी रहिया आहियो 9 न्यूज़ HD ख़बरुनि जो सिलसिलो जारी कजे थो। हींअर पिरालो खां ब्यूरो चीफ अनवर नारेजो। पिरालो भरिसां फैज़ मोहम्मद नारेजो वारे इलाइक़े जे गवर्नमेंट हाई स्कूल हाजी महरुल नारेजो जे स्कूल में बदिली करे मोकिलियल मास्टर परशोत्तम कुमार जे न अचण, स्कूल जी इमारत ऐं फर्नीचर न हुजण ख़िलाफ़ शागिर्दनि जे वालिदैन पारां काइमुद्दीन नारेजो मज़हर अली नारेजो जे अॻुवाणी में एहतिजाज कयो वियो आहे। उन ई मौक़े ते एहतिजाज कंदड़ काइमुद्दीन नारेजो 9 न्यूज़ HD अॻे ॻाल्हाईंदे चयो त गवर्नमेंट हाई स्कूल महरुल नारेजो में हिकु उस्ताद नाले परशोत्तम कुमार वलद सोबराज, जंहिंजे पर्सनल ID नंबर 11022019 हीअ आहे त जंहिंखे गुज़िरियल 7 महीननि खां ॼाणियल स्कूल ॾांहुं बदिली कयो वियो आहे, पर घोसड़ू मास्तर वॾे अरसे खां वठी स्कूल अचण लाइ तयारु न आहे। एहतिजाज कंदड़ ॿारड़नि जे वालिदैन जो चवणु आहे त असां तालीम खाते जे अफ़ीसरनि मामले खां आगाह कयो आहे, पर उन जे बावजूदि को बि खड़तेल न निकितो आहे। हिननि चयो त घोसड़ू मास्तर खे खैरपुर जे हिकु सियासी हाउस जो आशीर्वाद हासिल आहे, जंहिं सबबि एजुकेशन ऑफिसर इन घोसड़ू मास्तर ख़िलाफ़ नोटिस वठण खां लवाए रहिया आहिनि। उन ई मौक़े ते एहतिजाज कंदड़ शागिर्दनि जे वालिदैन पारां तालीम खाते जे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह, सूबाई सेक्रेटरी एजुकेशन सिंध ऐं डायरेक्टर एजुकेशन सखर खां मुतालबो कयो आहे मथे ॼाणियल घोसड़ू मास्तर परशोत्तम कुमार पारां ड्यूटी ते अचण जो नोटिस वठी खेसि ॼाणियल स्कूल में मोकिलियो वञे ऐं ॼाणियल स्कूल खे नई इमारत ऐं फर्नीचर ॾिनो वञे त जीअं असांजे ॿारनि खे बहितर ऐं सुठे नमूने सां तालीम मिली सघे। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। तमाम घणी आहे हिते असां जेको मेन अर्ज़ु करे रहिया आहियूं त परशोत्तम कुमार जेको PhD ते 7 महीना पहिरां ज्वाइन कयो हुयो, हींअर हू 70 महीने खां गैर हाज़िर आहे ऐं उस्ताद जी शादी हुजण करे तमामु घणी तकलीफ़ थी रही आहे। असां आला इंतिज़ामिया एजुकेशन डिपार्टमेंट खैरपुर ऐं सूबाई लेवल ते मथी लेवल ते अर्ज़ु कयूं था हिन अहिड़े दौर में जेको उस्ताद नथो अचे, महिरबानी करे ॿारनि ते रहम कयो ऐं हिन जी तालीम ते रहम कयो वञे ऐं उन उस्ताद खे पाबंद कयो वञे त जी उस्ताद हिते पंहिंजे स्कूल में अचे ऐं ॿारनि खे मुकमल तालीम जो हक़ मिली सघे। ऐं वरी बि ही हदबंदी अर्ज़ु कंदो, महिरबानी करे मुंहिंजो बयानु रिक्वेस्ट जे तौर ते क़बूल कयो वञे ऐं उन परशोत्तम कुमार खे हिन स्कूल में हाज़िर कयो वञे त जी ॿार मायूस मां निकिरी अॼु न उस्ताद हुजण करे सुठी तालीम करे सघनि। महिरबानी।